अच्छा, ॿी हिकिड़ी शइ त पाण वटि हाणे इहो जेको हिकु त इन अपर सिंध में धाड़ियलनि जूं थियूं पेशियूं थियूं, धाड़ियल पेश थी विया हलिया, हाणे सरेंडर थी विया आहिनि। हाणे जीअं तव्हां चयो पिया त हाणे धोपिजी निकिरंदा ॿाहिरि। ॿियो वरी इहो छो त कुझु वॾा 2-4 ॾींहं 5 ॾींहं हिकिड़ो वॾो जरगो हलियो ऐं तमामु घणनि कम्यूनिटीज़ जा खूननि जा फ़ैसिला थी विया। मतिलबु त हाणे तव्हां इन सां छा था सम्झो त ज़ाहिर अदालती निज़ाम जी सूरत हाल इहा आहे त उहे जिते सालनि जा साल लॻी विया फ़ैसिला न थिया, उते जिरगे हिकिड़े जे अंदरि 5-6 ॾींहंनि जे अंदरि 200-250 खूननि जा फ़ैसिला थी विया। त पोइ तकिड़ो इंसाफ़ हेॾे पियो मिले। पोइ हीउ सिस्टम बहितर आहे मुंहिंजे ख़्याल में जिरगनि वारो। जॾहिं पुलिस वटि रियासत आहे, इदारो आहे न, त का ज़्यादती थिए त पुलिस वटि वञिबो, अदालत वटि वञिबो। उहा जेकॾहिं पॉलिटिसाइज़ थी वञे त पोइ माण्हू फ़र्द ते आउं फ़ैसिला कंदो आहियां। हा, कंदा आहियो। ठीकु आहे। 10 ॾींहं अॻे थींदो पियो अचां कश्मीर मां, त मूं ते सुवालु कयो, मुंहिंजो क्राइम त घटियो हूंदो। ऐं वियो कचे मुंहुं, इतफ़ाक़ सां हिकिड़ो ॻोठ हो, शमूलियत हुयूं त उन्हनि जी चांहि पार्टी हुई, त चयूं त क्राइम हितां घटियो आहे। नस्ली जहिड़ा सब्ज़ोइनि जा, उन्हनि सां मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा कोन पियो थियो। त मामिलो इहो थो थिए त असांजो चवणु आहे त हुकूमती मशीनरी इंसाफ़ ॾे, तकिड़ो इंसाफ़ ॾे, त फ़र्दनि ते के फ़र्द चङा बि आहिनि, पर के फ़र्दनि ते इनसार उन्हनि जा पंहिंजा ज़ाती मफ़ाद बि उन में अची था वञनि। ऐं उन करे माण्हुनि जी रियासत सां मोहबत कान थींदी, पोइ शख़्सी ग़ुलामी थींदी उन्हनि फ़र्दनि सां। उनखे रियासत ते ज़िमेदारी आहे त इंसाफ़ जो बंदोबस्तु, सिहत जो बंदोबस्तु, तालीम जो बंदोबस्तु, इहे सभु पाण ॾे, पीअण जो पाणी बंदोबस्तु, रोज़गार जो बंदोबस्तु पाण ॾे। इन्हनि जे मोहताज MPA MNA सरदारनि पीरनि जो मोहताजी ख़तमु कराए रियासत सां मोहबत थिए। न त रियासत में जंहिंमें आइनी निज़ाम बि न हूंदो, अदालती निज़ाम बि न हूंदो, ऐं उन जा फोर्स लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ अमन अमान बि न करे सघंदियूं, माण्हुनि जी दिलचस्पी कान रहंदी, ऐं को बि का साज़िशी त रियासत ई लुड़ी वेंदी।